फरमायो सुम्मा लतुसअलुन्ना ओ क़यामत वारी ॾींह उन माण्हुन खां यानी अल्लाह पंहिंजे बंदन खां पंहिंजे बानन खां मुस्तफा जे गुलामन खां हिकिड़ो सवाल कंदो। अल्लाह सी फरमाईंदो ओ क़यामत वारे ॾींह मां पंहिंजे बानन खां पंहिंजे नेमतुन जे बारे में सवाल कंदो सा। सुभान अल्लाह। पोए लतुसअलुन जरूर उन्हनि खां सवाल कयो वेंदो यौमइदिन उन ॾींहं ते यानी क़यामत वारे ॾींहं ते। सवाल केर कंदो? ॻाल्हाईंदा हलो। सवाल केर कंदो? चवंदो अल्लाह। सब चो सवाल केर कंदो? अल्लाह। असां खां सवाल कंदो, मदीने जे साईं जे गुलामन खां सवाल कंदो। नईम पंहिंजे नेमतुन जे बारे में अल्लाह पंहिंजे बानड़न खां सवाल कंदो। ओ मुंहिंजा मौला कहिड़ियूं तुंहिंजूं नेमतूं बेशुमार आहिनि, अणगणत आहिनि। अल्लाह से कुरान करीम जे ॿी जगह ते इरशाद फरमायो व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। ई मुंहिंजा बानड़ो जेकॾहिं तव्हां मुंहिंजे नेमतुन जो शुमार कयो कोन शुमार करे सघंदो। मुंहिंजो नेमतूं अवां जे मथां बेशुमार आहिनि। हाजी गुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह इन आयत ते पंहिंजे सिंधीअ में असां ओबाड़े वारनि खे समझायो, सिंध वारनि खे समझायो। अबा कहिड़ी नेमत हेॾे तवजो दोस्तो। अल्लाह जो नेमतूं अणगणत आहिनि। मौला तो असां के इंसान पैदा कयो या बि तुंहिंजी वॾी अज़ीम नेमत आ। ओ मुंहिंजो मौला ओ असां के अखियूं ॾिनियूं या बि तुंहिंजी नेमत आ, हथ ॾिना या बि तुंहिंजी नेमत आ, ज़ुबान ॾिनी या बि तुंहिंजी नेमत आ। अल्लाह से फरमायो अबी अजी आलाई रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ई मुंहिंजा बानड़ो भला ॿुधायो रब जी नेमतुनि जे कहिड़नि कहिड़नि शयुनि खां इनकार थो कयो। मुंहिंजा मौला हर नेमत सां तो पंहिंजे बाननि खे आज़मायो आहे, पंहिंजे बाननि खे हर नेमतूं ॾिनियूं आहिनि। अरे इहा कहिड़ी नेमत आहे जंहिंजे बारे में तूं सवाल कंदे क़यामत वारे ॾींहुं? तफ़सीर दुर्र मंसूरा वारनि आंदो बिन लिखियो आहे, खज़ानो इरफान वारे आंदो आहे, नूरुल इरफान वारे आंदो आहे। कहिड़ी नेमत आहे? गुलाम नबी मैसर चयो अचो मां तव्हांखे थो ॿुधायां उहा नेमत ॿी का नाहे। उहा नेमत आमना जो लाल मदीने जो ताजदार नबी मैसर थोड़ो गाल के चिट्टो करे बयान कर त बेचारन के गाल समझ में अचे। केड़ी नेमत आ? ये तो नेमत ही आ ये तो सबको सुखियो वसे थो। ना 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 मज़ो न था जो यार, मज़ो न था जो, सब गजी पढ़ायो। सबको सुखियो वसे थो सरदार जे करे नाराज रब न थींदो। केड़ो यार यार केड़ो? सुभान अल्लाह। गुलाम नबी मैसर तुझे आमना जो लाल मदीने जो ताजदार। सुभान अल्लाह।
सबको सुखियो वसे थो सरदार जी करे नाराज रब न थींदो पंहिंजे यार जी करे ओ नाराज रब न थींदो पंहिंजे यार जी करे सबको सुखियो वसे थो सरदार जी करे सबको सुखियो वसे थो सरदार जी करे नाराज रब न थींदो पंहिंजे यार जी करे बोला नबी मैसर तो चई इंसान बेकदरो जाने न थो सघे ॻाल्हियूं दिमाग़ में आणे न थो सघे आ ॿुध जा ॿुध सुन्नी ॿुध शक्लियूं न थियूं बदलजनि इक़रार जे करे पर नाराज रब न थींदो पंहिंजे यार जी करे पर शक्लियूं न थियूं बदलजनि इक़रार जी करे नाराज रब न थींदो पंहिंजे यार जी करे बाक़ी जेकी असांजा अमल आहिनि न अमल असां क़ौमे लूत खां बि टपी विया आहियूं कूड़ असां में ठगी असां में गिला ग़ीबत असां में चुगलखोरी असां में माअज़ल्लाह शराब असां में वो केड़ो गुनाह हुआ जेको असां में न आहे पर मुझे रब तुझे मुझे आका मदीने जे ताजदार सा वायदो कयो ओ मुझा महबूब तुझा उम्मती के दाब गुनाहगार होंदा मुझो तो सा वायदो आ मां उन जो कदम शक्लों तब्दील कोन कंदस वो आसी को कमली में अपनी छुपा ले जो दुश्मन को भी जख्म खाकर दुआ दे इसे और क्या नाम देगा ज़माना अरे ये रहमत नहीं है तो फिर और क्या है मोहम्मद हमारे बड़ी शान वाले मोहम्मद हमारे बड़ी शान वाले डाडा जिद्दी था लगो डाडा जिद्दी रहो हथा मथे जोन जा पट मोसा गजी पड़ा मोहम्मद हमारे बड़ी शान वाले मोहम्मद हमारे बड़ी शान वाली वो नबियों में आला लक़ब पाने वाले मुरादे गरीबों की ठहराने वाली जो सुभान अल्लाह अल्लाह फरमाया मु हर नेमत तव्हां खे ॾिनी आहे हर नेमत मु तव्हां खे ॾिनी सुभान अल्लाह बचड़ा ॾिना मां इहा बि नेमत आहे मु तव्हां खे ठाहियो इंसान के मां इहा बि नेमत आहे पर उन नेमतुनि जे बारे में क़यामत में सवाल कोन थींदो सवाल थींदो त हिकु नेमत जे बारे में अनिन नईम उलमा फरमायो उहा केड़ी नेमत अल्लाह सी फरमाइंदो ओ मुजाबानो अचो मैदान में लही अचो हाने अवा का सवाल कयो वेंदो सवाल इहो कयो वेंदो मां पंहिंजो महबूब अवा जे तरफ मोकिलियो ॿियो ख़बर तव्हां मुंहिंजे महबूब जो क़दर कयो या न नबी सही तव्हां सुञातो या न हुजूर जे शान के तहां जातो या न घणा माण्हू एतराज कंदा
साईं मौलवी अब्दुल रहीम फकीर साईं मिलाद करायो आ माशाअल्लाह हेडी तादाद में जमात आई आसीं माशाअल्लाह हेडी दौर में पुरफतन दौर में आई इन गाल जो यो सबूत आ मदीने जे साईं जा गुलाम अञा जिंदा मोके के दोस्त चयो साईं तहां जेको मिलाद में मदीने वारे साईं जी नूर में जेको हदीस पढ़ंदा हो वो थोड़ो मुझे बुधाए जो हाने उन जी मुड़ी दिल रखंदे मां हाने उन जी दिल आज़ारी न कया वजे हबीब जा गुलाम मदीने जे साईं जा आशिको मिलाद में अचण वारो अवा खुश नसीब आयो शान वारा आयो मान वारा आयो अज जे मिलाद में आया हो ओ मिलाद वारो गुंबज़े खज़रा मा असा गुनाहगारन जे मथा निगाहे करम फरमाए रहो मुझे आका मदीने जे ताजदार पंजो मिलाद पंजी ज़बान मुक़द्दस मा पाण इरशाद फरमायो अल जुज़उल महफूद मिन मुसन्निफ अब्दुर रज़ाक हदीस जो किताब हजरत सैयदना जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ कयो हिकड़े ॾींहुं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन जाबिर क़ाल सअलतु रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन अव्वल शैइन खलक़ अल्लाह ताला फक़ाल हुवा नूर नबिय्यक या जाबिर खलक़हु अल्लाह सुम्मा खलक़ फीहि कुल्ल खैरिन व खलक़ बअदहु कुल्ल शैइन व हीन खलक़हु अक़ामहु क़ुद्दामहु मिन मक़ामिल क़ुर्बि इस्नई अशर अल्फ सनतिन सुम्मा जअलहु अर्बअता क़सामिन व खलक़ल अर्श वल कुर्सिय्य मिन क़िस्मिन وحملة العرش وخزنة الكرسي من قسم وأقام القسم الرابع في مقام الحب 12 ألف سنة ثم جعله 4 أقسام فخلق القلم من قسم واللوح من قسم والجنة من قسم ثم أقام القسم الرابع في مقام الخوف 12 ألف سنة ثم جعله 4 أجزاء فخلق الملائكة من جزء والشمس من جزء والقمر والكواكب من جزء وأقام الجزء الرابع في مقام الرجاء 12 ألف سنة ثم جعله 4 أجزاء فخلق العقل من جزء والعلم من جزء والحكمة والعصمة والتوفيق من جزء وأقام الرابع الجزء في مقام الحياء 12 ألف سنة ثم نزل الله عز وجل إليه فترشح النور عرقا فقدر منه 100 ألف و24 ألف و4 آلاف قطرة من نور فخلق الله من كل قطرة روح نبي أو روح رسول ثم تنفست أرواح الأنبياء فخلق الله من أنفاسهم الأولياء والشهداء والسعداء والمطيعين إلى يوم القيامة فالعرش والكرسي من نور والروحانيون من نور والملائكة من نور والجنة وما فيها من النعيم من نور ثم خلق الله 12 ألف حجاب فأقام الله نوري وهو الجزء الرابع في كل حجاب 1000 سنة وهي مقامات العبودية والسكينة والصبر والصدق واليقين فغمس الله ذلك النور في كل حجاب 1000 سنة فلما خرج الله النور من الحجب ركبه
अल्लाहु फिल अर्दि व काना युदीउ मिनहा मा बैनल मशरिक़ि वल मग़रिबि कस्सिराजि फिल लैलिल मुज़लिमि सुम्मा खलक़ल्लाहु आदम मिनल अर्दि व रकिब फ़ीन नूर फ़ी जबीनिही सुम्मा इंतक़ल मिन्हु इला शीसिल व काना यंतक़िलु मिन ताहिरिल इला तय्यिबिल व मिन तय्यिबिन इला ताहिरिल इला वसलहु अल्लाहु सुल्ब अब्दिल्लाह इब्न अब्दिल मुत्तलिब व मिन्हु इला रहिम उम्मी अमनत बिन्त वहबिन सुम्मा खरजनी इला दुनिया फजअलनी सय्यिदल मुरसलीन व खातमन नबिय्यीन व रहमतल लिल आलमीन व काइदल गुर्रिल मुहज्जिलीन। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे खिलाफत, नारे हैदरी, उलमाए अहले सुन्नत, अज़मत मुस्तफा, शान मुस्तफा। सुभान अल्लाह। वाह। या हदीस पाक मुसन्निफ अब्दुल रज़ाक वडो आलिम वडो इमाम हदीस जो उन लिखियो वडी गाली आहे त इन हदीस जो कई रिवायतूं आहिनि, कई अल्फाज़न में मुतबद्दिल थियल हदीस। इहा ई हदीस नूर वारी मौलाना अशरफ अली थानवी देवबंदी नशर तीब फी ज़िक्र नबील हबीब में आंदो आहे। आई मुझे आका इन गाल के चिट्टो करे बयान करे छजो ही दुनिया बाद में पैदा थिया जी हजरत जाबिर सवाल कयो पर इन हदीस जे डिफिनेशन में तुझे मुझे मुर्शिद हजरत शाह अब्दुल लतीफ भेटाई रहमतुल्लाह अलैह असा सिंधिन के सिंधी में सोलो करे खदमो करे बयान करे बुधायो विदाई फरमायो फरमाए तो तसाहड़ जा सिंगार अण लिखिया गे हुआ काब से कौन हुई कुछ बन हुयो लाहड़ जा सिंगार अण लिखिया गे हुआ नका कुन फयकून हुई नका भी पचार नको मलक फलको न तू ही दी तवार बद मोहब्बत सण बिहार लायाई लतीफ जी। सुभान अल्लाह। मुझे मुर्शिदा फरमाया और मैं तो से जन उभरी 84 चंद्रन बिल्लाहिरी बिल्ला मां सबुदाही भाइया पर उदाही अधरात में प्रिय बसायो पाण चंद्र कदन साण यही व्यो पातार में पर चंद्र चमाए हक जिवरी जी विछड़ी क्यों ट्यो नको तुम्हें ना है प्रिय जो मुझे आका फरमायो सुना जाबिर अञा काब शे पैदा कोन थी अल्लाह अज़्ज़ व जल सब खां पेरी पेरी पंहिंजे नूर मां मुहम्मदीने जे साईं जे नूर के पैदा फरमायो मुझे महबूब जो मत मिसल कोन वा जे न थई पक भला पेश कर ए सुना जाबिर ओ अल्लाह मुझे नूर की चैन सन में तकसीम फरमायो पेरी से नूर मां अल्लाह अज़्ज़ व जल्ल अर्श के पैदा फरमायो पेरी से नूर मां अल्लाह अज़्ज़ व जल्ल अर्श के करमन मलाइकन के पैदा फरमायो पेरी से मां अल्लाह अज़्ज़ व जल्ल खजानत अल कुर्सी के पैदा फरमायो चौथे से नूर के अल्लाह अज़्ज़ व जल्ल मकाम कुर्ब में 12000 साल दे रखियो वरी अल्लाह अज़्ज़ व
वजल उन नूर के चीन सन में तकसीम फरमायो। फिर इसी नूर में अल्लाह तबारक व तआला अलम के विदा फरमायो। इसी नूर में अल्लाह लोहे महफूज के विदा फरमायो। फिर इसी नूर में अल्लाह जन्नत के विदा फरमायो। और इसी नूर के अल्लाह अज़्ज़ व जल मकाम खौफ में 12,000 साल ती रखो। और उन नूर के अल्लाह ताला चीन सन में तकसीम फरमायो। फिर इसी नूर में अल्लाह अज़्ज़ व जल मलाइकन के विदा फरमायो। फिर इसी नूर में अल्लाह अज़्ज़ व जल सिज्जु के पैदा फरमायो। फिर से नूर में अल्लाह चंद सितारा पैदा फरमाया। और उन चौथे से नूर के अल्लाह मकाम रिजा उम्मीदवारी जाते 12,000 साल ती रखो। और उन नूर के अल्लाह ताला चैन सन में तकसीम फरमायो। फिर से नूर में अल्लाह अज़्ज़ व जल अकुल के पैदा फरमायो। फिर से में अल्लाह अज़्ज़ व जल इल्म हिकमत के पैदा फरमायो। फिर से नूर में अल्लाह अज़्ज़ व जल हिकमत तौफीक किस्मत के पैदा फरमायो। और उन चौथे से नूर के अल्लाह अज़्ज़ व जल मकाम हया में 12,000 साल दी रखो। और अल्लाह उन नूर जे मथा पजी निगाह नज़र करम जो फरमाई। उन नूर में 1,24,000 कमो पेश पाक पसीने पाक पाक पगर जा कतरा जमीन ते अल्लाह जाया को न किया। 1,24,000 मोहम्मदी पाक पसीने पाक पगर जे कतरन मा अल्लाह नबियन ऐं रसूलन जे रूहन के पैदा फरमायो। ओके केड़ी खबर द मुझे आका जो छा शान ताकि आशिक छा चयो जदो पान सुरखिया का सिवा लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बेअदब महबूब जा। मुस्तफ़ा जे पाक पसीने जी गाल निकरी वई। उन में कई अहादीस नबी मौजूद आहिनि। हिकिड़ो सहाबी आयो मुझे आका जी दरबार में, या रसूलल्लाह अहां जा के 2-3 पघर जा कतरा मुखे दियो शीशे में विझी मुझी न्याणीअ जी शादी जा। गाल समझ में अचे तो सुभान अल्लाह चओ। अबा हूं तो हुकूमत हर गाल ते टैक्स हणी छडियो आ। गरीब जो रहण हाने ॾाढो ॾुखियो थी वियो आ। बस मदीने वारे जी महिरबानी आ। पर सुभान अल्लाह ते को टैक्स कोने बाबा। झुमी झुमी करे चओ सुभान अल्लाह। नबी सी खिदमत में आयो। सहाबा जो अकीदो निहार अकीदो निहार ई चवे त मुस्तफा खां न घुरो नबी सी खां न घुरो। ओडा कुरान पढ़ू त वलो अन्नहुम इज़ ज़लमु अनफुसहुम जाऊक फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। मुस्तफा ओए जेके तुंजा बानहा जेके पंजे जानन पे जुल्म करे अचन ऐं अचन तुंजी दरबार में वसीलो तो मोहम्मद करीम जो ॾियन उन्हनि जा गुनाह माफ़ करण मूं रब जो कमु आ। सहाबा जे अकीदे दे निहार छा सहाबा जो अकीदो आ। हाणे थोड़ी यार गाल लाजिक जी आ, मंतिक जी आ, फलसफे जी आ, अकुल जी आ। जेकी चवन था न मुसलमान मां कंहिंजे बारे में घटि कोन थो ॻाल्हायां पर जेकी मुसलमान चवन था त रसूलुल्लाह असां जहिड़ो आ उन्हनि खां मां सवाल थो कयां उन्हनि खां। ॿियो ख़बर सहाबा जो अकीदो ऐं जेको सहाबी नबी सिंह जी खिदमत में आयो उन्हनि खां हज़ारे हदीसूं मरवी आहिनि। आयो नबी सिंह खिदमत में दरवाज़ो खड़काई। या रसूल अल्लाह हाज़िर थियो आया। उन हाज़िर थियण के बि तुंहिंजे मुंहिंजे मुर्शिद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे शेर में बयान फरमायो। बिनाई फरमाया ए सुनो अब्दुल लतीफ़ भिटाई भला बुधा मुस्तफा जे साहबन जो छा कीदो हो मदीने वाले साईं जे बारे में। बिनाई फरमायो त सहाबा ही अर्ज कंदा तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा जानब मुझे जियो में आज़ार जा अनवा साहिब दे शिफा मियां मरीजन की। मुस्तफा तुझो ही दर्रा
हबीबा तुझो ही दर हर दर्द मर्ज जी दवा तुझे दर तां मिलंदी छुटकारो बि तुझे दर तां थींदो नबी सी फरमायो छो आयो ही या रसूलल्लाह अर्ज़ रिक्वेस्ट इल्तिजा है पर फरमायो बुधा छा ॻाल्हि या रसूलल्लाह अवा पंहिंजे पाक पसीने पाक पघर जाके बठे फुड़ा कतरा मुखे शीशीअ में विझी ॾियो त मां घर खणी वञा मां घर खणी वञा सहाबा जो अकीदो हो नबी सी फरमाया त भला किडे कंदे साहबी अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा महबूब मदीने जा साईं मां पंहिंजी मर्जी सां न आयो मूंखे पंहिंजी न्याणी अवां जी खिदमत में मोकिलियो या रसूल अल्लाह मुझी न्याणी जी शादी थियण वारी आ मूंखे पंहिंजी न्याणी चयो आ वञ दिलबर नबी जे कोई बठे पगर पाक पसीने पगर जाके बठे फुड़ा शीशे में विझी आ ओ मुझा महबूबा असां जो अकीदो आ सहाबी तो चे या रसूल अल्लाह असां जो अकीदो आ ईमान आ अवां पाक पसीने में एड़ी त खुशबू आ एड़ी त सुरहान आ जेकरा हिक दफो पंहिंजे जिस्म में मलींदो आ मरंदो मरी वेंदो उन जे जिस्म मां वजूद मां आका जे पसीने जी कॾहिं बि खुशबू को न वेंदी जो सुभान अल्लाह ओ तुझे इश्क कई दिल के द प्यारा हाजी बुलबुले मदीना छाचो ये दो तुझे इश्क कई दिल के द प्यारा मुझा कामिल मुर्शिद मदीने वारा मो बेबड़े जी किन्ने को झड़े जी लहसार सुहना ॾाढो दिल मां पियो पढ़ा पर तव्हां बि ज़िदी हो ॾाढो सुभाणे ला चओ कोन था ओ तुंहिंजी कुर्ब कई दिल के द प्यारा ओ तुझे कुर्ब कई दिल की द प्यारा मुझा कामिल मुर्शिद मदीने वारा नो बेवड़े जी किने को झड़े जी लहसार सुहना ओ तुझे इश्क कई दिल की द प्यारा सुभाणे ॿुधाइजो उन्हनि खे जेके चवनि था मुस्तफ़ा मदीने जो साईं असां जहिड़ो आहे हबीबनि जे पाक पसीने में एॾो वॾो कमाल आहे जो उहे न्याणियूं जॾहिं पंहिंजे अबे जे घरां वेंदियूं हुयूं रुख़सत थी शादी थींदी ओए कसम खणी दियूं गाल कल बयानियो मौजूद आ बुखारी में मौजूद आ मुस्लिम में मौजूद आ ओए मायूं थियूं चवण ओहे चवण थियूं त खुदा जी इज्जत जो कसम आ जेकॾहिं असां पंहिंजे जिस्म खे हिकिड़ो दफ़ो हबीबन जो पाक पसीने पाक पघर जा कतरा पंहिंजे जिस्म में लॻाईंदियूं हुयूंसीं कई साल पर दुनिया खां रुख़सत थी वेंदियूं हुयूं असां जे जिस्म मां वजूद मां हबीबन जे पाक पसीने पाक पघर जे कतरन जी खुशबू को न वेंदी हुई यो सहाबा जो अकीदो एतरे कदर बुधो बुधो ये मुडे जो क्यों थरो एतरे कदर एकड़ो साहबी तो चे अखे निठे मुजो आवाला हुजूर साईं जरा वजू फरमाइंदा हा बाबू कई सहाबा हथ झलियूं हेठ बीठा हुंदा हा सुभान अल्लाह
बुधो 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 अब असां वुज़ू कंदा आहियूं न आऊं वुज़ू कयां साईं हाफ़िज़ अब्दुल गफूर मौलाना साहब करे साईं हाफ़िज़ जावेद करे केर भी करे भली वक्त जो गोस करे कुतुब करे मुर्शिद करे पीर करे उन जो बचल पानी सां वुज़ू न थींदो भली दास्तगीर बादशाह पीर वुज़ू छो न करे उन जो बचल पानी शरीयत में वुज़ू जे क़ाबिल मां तव्हांखे मसलो तो समझाया शरीयत जो यार वो वुज़ू जो पानी क़ाबिल नाहे उनखे अरबी इस्तिलाह में चइबो आहे माए मुस्तामिल छा चइबो आहे माए मुस्तामिल यानी इस्तेमाल शुदा पानी वासा वा तुंहिंजो कीदो ईमान वाह 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 सहाबन खां पुछा त कयो त तव्हां ईअं छो था कयो उर्दू वारे शार जा जयो सहाबा वो जिन्हें हर सुबह सुबह ईद होती थी नबी का कुर्ब हासिल था नबी की दीद होती थी केॾो अक़ीदो ईमान ईअं अर्ज़ कंदा अचे अॻ में मुंहिंजी ओ ताक में अॼु जेकॾहिं हिन दौर में को मुंहिंजो मुर्शिद कंबर वारो साईं कंहिंजे घर अचे सुणो दरगाह भरचोडी शरीफ़ वारो कंहिंजे घर अचे सजण साईं कंडियारे वारो कंहिंजे घर अचे ॾियो भला ख़बर ख़ुशि थींदो या न हथ मथे जवान जा पुट सुभाणे अल्लाह वॾी आवाज़ सां चओ ख़ुशि थींदो या न अबा ख़ुशि थींदासीं मुर्शिद आयो आहे पीर आयो आहे आलिम आयो आहे मुफ्ती आयो आहे पर वाह मुंहिंजा सहाबा जो इश्क जो ईमान पर जंहिंजे घर में हबीब किबरिया अचल इमामुल अंबिया अचल उहो घर बि शान वारो आहे उहो दावती बि शान वारो आहे बोला नबी मैं सर्द हो जाए अच्छे अग में मुझी ओ ताक में मानो सबरा मदीने पाक में चो सुभान अल्लाह नबी सिंह जॾहिं मक्के शरीफ हिजरत मदीने पिया अचनि आका अलैहि सलाम अब ये सब बाहर बीठा सहाबा मर्द खा औरतूं छतन ते चढ़ी बीठियूं ऐं अर्ज़ पियो कनि सब अर्ज़ पिया कनि त काश मदीने जो साईं असांजे घर अचे हबीबन जी आमद असांजे घर अचे पर वाह अयूब सोना अंसारी तुंहिंजो शान तुंहिंजो मक़ाम हबीबन जी ॾाची वेही रही सोचन में पइजी वई काॾे वञा ॾाचीअ खे चवण लॻा ॾाची असांजे घर हबीबन खे वठी आ ॾाची बि चयो त न न न न अॼु मुस्तफ़ा जी मर्ज़ी आ जाॾे वठी हलंदो हबीबन समा बि गॾु आहियां अच्छे अग में मुझी ओ ताक में मानो सबरा मदीने पाक में इश्क वारन कयो इंतजाम वा अज जी साईं अब्दुल रहीम हे इंतजाम कयो आहे इश्क वारन कयो इंतजाम आहे जो अचणो मोहम्मद जाम आहे पर सिधो साईं करीम जी सारी पर सिधो साईं करीम जी सारी आई तूने अयूब अंसारी तुंहिंजी अज़मत के मुंहिंजो सलाम आ अल्लाह तुंहिंजी अज़मत की सहाबा सहाबान साईं नबी सिंह वुज़ू पिया फरमाइनि के बटड़े साहब आया नबी से हेठा हथ हिंदी आया बुक भरे त वुज़ू जो पानी हेठ ज़मीन में न किरे बुध जो
जमीन में न किरे। तहजीब व तमद्दुन इस्लाम असा के सिखायो आ, सफाई सिखारी आ। इस्लाम में सफाई निस्फ ईमान आ। बुक झले बीही रया। नबी सी फरमायो छा पिया कयो? या रसूल अल्लाह यो अवां जो पानी असा पींदासीं बि त वुज़ू बि कंदासीं। वाह वाह सुभान अल्लाह। नबी सी अब अबू तो गाल शरीयत केर खणी आयो? मदीने वारो सही खणी आयो न। ये मसला मसाल के सिखाया हुजूर सिखाया न। दीन इस्लाम में न आका फरमाना सहाबियो छा था कयो? सहाबियो छा था कयो? माए मुस्तमिल पानी अवां जो वुज़ू को न थींदो, गुस्ल को न थींदो, पानी पियो बन। मानू छा चवंदा? वाह 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 बुखारी तो जो शान। वाह बुखारी हदीस के लिखण वाला इमाम बुखारी तो चे त खुदा जी इज्जत जो कसम हबीब उन ही पानी सां 3 दफा गुरड़ियूं कयूं। गुरड़ा कया हाणे वो पानी वरी वापस बाहर था पान कढन। हाणे पान गुड़न जो पानी ओ वात में जो पानी वियो आ मुंह मुबारक जो पानी आ। नक जो पानी जो अंदर हुजूर जे नक के साफ करण जे ला वियो आ ओहो बि पानी बाहर निकतो आ। सहाबा पानी के जमीन पे कोन था उछलाइन पर हबीबन जी नक जे ओहो पानी हबीबन जे वात मुबारक जो पानी खुदा जी इज्जत जो कसंदा वंदा आमन्ना सदकना बुक फरीदा। ओए सहाबा मदीने जे सैय जा गुलाम हथन के मलीदा शेरन के ब मलीदा था वजन पानी के पेंदा ब वजनदा। सुभान अल्लाह। आई अर्ज क्यों या रसूल अल्लाह इन पानी में असा जला शिफा है है छा है शिफाही। बहुत ज्यादा मां अर्ज कंदो आया ना आगम हशर में नायूं निधर का असा की मोहम्मद अवां जो सहारो।